अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार आऊं दानिश कुश्क के दादू इशू की खसूसी ट्रांसमिशन में भलीकार कजे थी। अज दादू इशू पर खसूसी ट्रांसमिशन की नशरियात हलाई हुई है, जैमें असो मेहमान खास समाजी अगवान प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोड़ो स्टूडियो में मौजूद है। साईं इरफान कलोड़ो साहब अवांखे दादू इशू जी स्टूडियो में अचण ते भलीकार चऊं था। अज जो असो मौजू है दादू में गंदगी जा ढेर लगी हुआ है। दादू म्यूनसिपल इंतजामिया जी नाअहली सबब दादू शहर में जो गंदगी जो अज़ाब है, दादू शहर में किचरो खणण वाली मशीनरी वह लखे रुपये की लागत से खरीद कई वही, पर वह मशीनरी बदकिस्मती से खराब पियल है, जै सबब शहर में किचरे जा ढेर लगी हुआ है। दादू म्यूनसिपल इंतजामिया जी नाअहली सामू आई है, जो करोड़ों रुपया बजट है सफ़ाई की मद में, वह कामोरा करप्शन के वर चाड़े था छन, जे सबब दादू शहर जो गंदगी सबब सूं उजाड़े वेठो है। असो मौजू अज दादू इशू पर खसूसी ट्रांसमिशन हलाई हुई है, जैमें दादू के मुख्तलिफ इलाइक़नि पाड़न में शहरन पर वीडियो मोकिलियूं वयूं आहिनि गंदगी जूं किचरे जूं, उहे पिण स्क्रीन ते दादू इशू जी नाज़रीन के ॾेखारियो वेंदो। दादू में साईं इरफान प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोड़ो साहब, दादू में पौना 3 करोड़ रुपया बजट है म्यूनसिपल इंतजामिया जी। इन वक्त जो सूरत हाल है किचरे की, दादू में गंदगी जा ढेर लगी हुआ है, जन जो म्यूनसिपल है वह बगैर CMO जे हले पई, जन जो इंचार्ज है वह एडमिनिस्ट्रेटर असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद अली बलोच वटा है, पर उन पारां शहर में सफ़ाई के लिए के जोगा कदम न खया आहिनि, जंहिं सबब शहर जा जो अक्सर मुख्य इलाइक़ा आहिनि उहे गंदगी के ढेर में तब्दील थी विया आहिनि। जॾहिं त जेका मशीनरी है गंद किचरो खणण जे लाइ उहा पिण नाकारा बणिजी चुकी है। इंतजामिया पारां जिते जेका मशीनरी है ट्रैक्टर ट्राली आहिनि, जिन्हनि में वॾा डंपर आहिनि जेके किचरो खणंदा आहिनि, उन सां गॾोगॾु जेके शहर जूं तंग गलियूं हुयूं, तंग घिटियूं हुयूं, पाड़ा हुआ जिते ट्रैक्टर ट्राली या वॾी मशीनरी गरी मशीनरी न पई वञी सघे, त म्यूनसिपल इंतजामिया पारां उते किचरो खणण जे लाइ करोड़ों रुपये की लागत से लोडर रक्षा खरीद कया विया हुआ, जेके आम रक्षा जेके लोडर आहिनि उन्हनि जे अघ खां ॿीण अघ ते ख़रीद कया विया हुआ। इहो इंकशाफ पिण सोशल मीडिया ज़रिए प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ज़रिए इहो मामलो साम्हूं आयो हुयो। जॾहिं त जेके उहे लखे रुपये की लागत से जेके रक्षा ख़रीद कया विया लोडर, बदकिस्मती से उन्हनि लोडरनि मां 24 वार्डनि जे लाइ जेके 24 रक्षा ख़रीद कया विया, उन्हनि मां 12 रक्षा इंतहाई ख़राब सूरत हालनि में आहिनि, जेके हिन वक्त कंहिं बि कम जा न आहिनि, नाकारा बणिजी चुका आहिनि। पर अफ़सोस की ॻाल्हि इहा आहे त ज़रियनि वटां मालूम थियो आहे त उन्हनि 12 रक्षनि जो हर महीने फ्यूल जो पेट्रोल मोबिल ऐं मेंटेन जो ख़र्चो आहे उन जूं पर्चियूं ठहंदियूं आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु उहे जेके रक्षा ख़राब बीठल आहिनि दादू जी म्यूनसिपल ऑफिस में, उहे रक्षा कागज़ी कार्रवाइनि में गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां कमु कनि पिया, वार्डनि में सफ़ाई ॾेखारीनि पिया, उहे रक्षा किचरो खणी ऐं शहर खां ॿाहिरि उहो किचरो पीटी कनि पिया। पर असुल हक़ीक़त इहा आहे त उहे रक्षा इंतहाई ख़राब सूरत हाल अख़्तियार करे विया आहिनि, उहे इंतहाई नाकारा बणिजी चुका आहिनि, उहे लखे रुपयनि जी जेका मशीनरी आहे उहा ख़राब आहे। फायर ब्रिगेड जो म्यूनसिपल इंतजामिया पारां जेका ख़रीद कई वई, उहा जेके वडेरा आहिनि उन्हनि जे घिटियुनि ऐं उताकनि ते छिनकार ॾींदे फायर ब्रिगेड उहा नज़र अचे थी। जा त दादू शहर खां जेके ॿाहिरि जेके शादी हाल आहिनि, उते कंहिं बासर माण्हू जी जेकॾहिं शादी तक़रीब आहे त उन रोड ऐं रस्तनि सां उहे फायर ब्रिगेड जूं जेके गाॾियूं आहिनि उहे छिनकार कंदे नज़र अचनि थियूं। जॾहिं जेका शहर जी हालत आहे उहा अफ़सोसनाक आहे। शहर जे दादू शहर जे आसपास में काफ़ी दफ़ा कणिक जे देरनि ऐं जेके झूपड़ियुनि में लॾाऊ रहंदा आहिनि उन्हनि खे बाहियूं पिण लॻियूं, उन्हनि जे घरनि खे बाहियूं लॻियूं, पर अफ़सोस फायर ब्रिगेड बाहि विसाइण जे लाइ इन वक्त ते न पहुती, ऐं ॻोठाणनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां पंहिंजी मदद पाण त उहे बाहि ते ज़ाब्तो आंदो, जंहिं सबबु उन्हनि जो काफ़ी घणो नुक़सानु थियो। इहो बि हिकिड़ो फ़िक्री आहे, लम्हो आहे त सोचिजे इन ॻाल्हि ते त जेका सरकार पारां करोड़ रुपया आवाम जे भलाई जे लाइ जारी कई थी वञे, उहा आख़िर सरकारी जेके कामोरा आहिनि उहे पंहिंजे रिश्वत एवज़ ऐं जेके लेन देन एवज़ ऐं गठजोड़ सबबु उहा जेका करप्शन जे वर चढ़ी थी वञे, उनजो नोटिस वठण जे लाइ केरु तयारु न आहे। जॾहिं त जेके शहर दादू शहरी आहिनि उहे हिन वक़्तु उन्हनि दरख़्वास्त शिकायतूं कयूं आहिनि त दादू शहर में गंदगी जा ढेर लॻल आहिनि। साईं, अवां समाजी अॻुवान आहियो, अवां जेके दादू जा इशू आहिनि जंहिंमें पाणी पीअण जो साफ़ पाणी हुजे, गंदगी हुजे, सिहत जो मसइलो हुजे, लोड शेडिंग जो मसइलो हुजे, अवां हर वक़्तु असांखे निर्वाह नज़र आया हो। दादू जे जेके शहरी आहिनि उन्हनि जे कुलो कुले में मिलाए एहतिजाज हुजनि, धरना हुजनि, या उन्हनि जा कहिड़ा बि शिकायती मसइला हुजनि, उन्हनि में तव्हां अकबर नज़र आयो। हिन म्यूनसिपल इंतजामिया जी जेका नाअहली सबबु जेको शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे, जेको शहर
दादू शहर वियतनाम जो दर्जो रखे थो, उहो पंहिंजी सूंहुं उजाड़े वेठो आहे, इन बाबति तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी दानिश। एक्चुअली दादू म्यूनिसिपल जी कारकर्दगी जे हवाले सां जेकी बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी वॾी मिसमैनेजमेंट ॾिठी वई आहे। हिकु त जेकी चार्ज हूंदी आहे CMO जी, उहा वक़्तनि फ़वक़्तनि कंहिं हिकिड़े माण्हू वटि घणो वक़्तु रहे कान थी। प्रॉपर तरीक़े सां जॾहिं बि तब्दीली थिए थी त उनखे उहो एतिरो वक़्तु मिले ई कोन थो त हू शहर जे 24 वार्डनि जे बारे में प्रॉपर तरीक़े सां उनखे डायग्नोज़ करे त शहर में केतिरो कमु थींदो ऐं करणु खपे। ॿियो जेको असुलु वजह जेकी म्यूनिसिपल जी लापरवाही आहे या म्यूनिसिपल जी जेकी कम जे मामले में सुस्ती आहे, उहो इहा आहे त ज़िला दादू जे अंदरि असां तव्हां सभिनी खे ख़बर आहे त तक़रीबन 24 वार्ड आहिनि, जंहिंखे 6 यूसिन में बि असां जेको आहे सो सॾींदा आहियूं। जॾहिं त सूरत हाल असां वटि दादू म्यूनिसिपल जी जेके मुलाज़िमनि जी आहे, उहो तक़रीबन 210 खां हुन वटि अहिड़ा मुलाज़िम आहिनि जेके पका मुलाज़िम तसवर कया वञनि था, जिन जी पघार जेको आहे सो दादू म्यूनिसिपल पेड कंदो आहे। पर उन सूरत हाल जे पस मंज़र में जॾहिं ॻाल्हियूं CMO सां हुनजी एडमिनिस्ट्रेशन सां थियूं त ख़बर तॾहिं पई त 210 मुलाज़िमनि मां तक़रीबन 80 या 85 मुलाज़िम अहिड़ा बि आहिनि जेके मुख़्तलिफ़ जेको आहे सो बंगलनि ते, मुख़्तलिफ़ पार्कनि ते, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते डिपूट थियल आहिनि, जेके दादू म्यूनिसिपल जो कमु न कंदा आहिनि, पर उहो उन्हनि जॻहियुनि ते जेको आहे सो कमु कंदा आहिनि। यकीनन उन सां दादू म्यूनिसिपल जे अंदरि हिकिड़ो वॾो गैप या खिला पैदा थो थिए त शहर जे अंदरि मुलाज़िमनि जी घटिताई हुजण जे करे 24 वार्डनि जे अंदरि प्रॉपर तरीक़े सां मुलाज़िमनि जो न अचणु, उन में जेको आहे सो इंस्पेक्टर आहे, उन में नाली वारा आहिनि, स्वीपर आहिनि, त उन्हनि जी हिकिड़ी वॾी शिदत सां कमी महसूसु कई वई आहे। त उन सभिनी कमी खे पूरी करण लाइ दादू म्यूनिसिपल जे इंतिज़ामिया वटि वरी हिकिड़ो ऑप्शन हूंदो आहे त हू कचा मुलाज़िम भर्ती कंदा आहिनि, जेके तक़रीबन लॻभॻि 100 खां मथे हूंदा आहिनि, कॾहिं 120 ताईं हूंदा आहिनि, कॾहिं 100 हूंदा आहिनि। त इहे सभु मुलाज़िम रोज़ाना जे बुनियाद ते, डेली वेजिस जे बुनियाद ते डिपूट कया वेंदा आहिनि, जेके इंस्पेक्टर, चीफ इंस्पेक्टर जे हवाले कया वेंदा आहिनि मुख़्तलिफ़ वार्डनि जे अंदरि, त उहे उते कमु कनि। पर जेकी सूरत हाल दादू जे अंदरि हीअं ॾिठी वई आहे त प्रॉपर तरीक़े सां हिकु त कमु थिए कोन पियो। गंद किचिरे खे खणण जो जेको प्रोसेस 24 वार्डनि जे अंदरि जेके 24 रक्षा माज़ीअ में चेयरमैन जेको आहे सो ख़रीद कया हुआ, जंहिं ते बि काफ़ी सारा सुवाल उथारिया विया त आम जेको रक्षो आहे उहो हुननि जेको ख़रीद कयो उन खां घटि आहे, पर उन ते जेको आहे सो क़तई तौर ते जेको आहे सो ॻाल्हियूं ई थियूं, उन ते वधीक कुझु बि न थियो। त 24 रक्षा जॾहिं ख़रीद कया विया त उन्हनि खे मेंटेन करण लाइ ऑलरेडी दादू म्यूनिसिपल वटि पंहिंजा कारीगर बि आहिनि, पर बदकिस्मती सां जेकी हाणे असीं सिचुएशन ॾिसूं पिया त उन्हनि 24 रक्षाउनि मां तक़रीबन 50% जेके रक्षा आहिनि उहे कंहिं न कंहिं हवाले सां, नंढी वॾी ख़राबी जे हवाले सां उहे शहर में नथा वञनि। इहे रक्षा वठण जो जेको बुनियादी सबबु इहो ई हो त इहे जिथे नंढड़ियूं घिटियूं आहिनि, सन्हियूं घिटियूं आहिनि, उते इहे रक्षा वेंदा ऐं उतां जेको गंद किचिरो जेको कलेक्ट थिए थो उहो उनखे खयो वेंदो। पर यकीनन उन जी प्रॉपर तरीक़े सां जेको आहे सो मेंटेनेंस न हुजण जे करे हिकु त उहे बि जेको आहे सो ख़राबु लॻा पिया। उन खां हटी करे दादू म्यूनिसिपल वटि तक़रीबन 2 वॾियूं जेको आहे सो ट्रालियूं आहिनि, गाॾियूं आहिनि, ट्रैक्टर्स आहिनि, जंहिंसां पूरे शहर जे अंदरि जेको आहे सो गंद खणण जी हिकिड़ी जेको आहे सो मैनेजमेंट हूंदी आहे जेका खजंदी आहे। सुवाल इहो आहे त दादू खे सफ़ाई जे हवाले सां गुज़िरियल 6-7 सालनि खां जेको आहे सो मुंहुं ॾिसणो पए पियो ॾुखियाई जो। जेकी बि मैनेजमेंट हिते कमु करे पई उन जी प्रायोरिटी उहा न आहे जेका आम शहरी जी या आम माण्हू जी डिमांड आहे। इवन असांजूं जेके पंहिंजूं गिटियूं आहिनि हफ़्तनि ताईं साफ़ु नथियूं थियनि ऐं उन जेकॾहिं कंप्लेन कयूं बि था त उन ते को प्रॉपर अंदाज़ में असरअंदाज़ कमु नथो थिए। ॿियो दादू म्यूनिसिपल जे अंदरि थिए ईअं थो त को बि जेको आहे सो कंप्लेन जेको आहे सेंटर उते मुक़ररु न आहे। का बि कंप्लेन जेकॾहिं आहे त उहा प्रॉपरली असां उन्हनि जे अमलदारनि खे फ़ोन करे कयूं था, न त उसूली तौर ते म्यूनिसिपल जो पंहिंजो हिकिड़ो कंप्लेन सेंटर हुजे जेको लिखत में हुजे या उनखे बाय फ़ोन जेकॾहिं असीं कयूं था त उन ते अमल थियणु खपे, उहो अमल कोन थो थिए। ॿियो त असां उन्हनि सां जेके मीटिंग्स कयूं आहिनि त जॾहिं बि CMO चेंज थिए त थिए ईअं थो त जेके बि इंस्पेक्टर मुक़ररु थियल आहिनि ऐं उन्हनि खे जॾहिं सफ़ाई लाइ मोकिलियो वञे थो त उहो चवंदा त असां वटि मटीरियल कोन्हे को, असां वटि बेलचो कोन्हे को, असां वटि कोडर कान्हे का, असां वटि जेको आहे सो ट्राली कान्हे का, गंद कीअं खणूं।
त उन शइ जी बि छंड छाण थियणु खपे त हर CMO जी तब्दीली खां पोइ तक़रीबन जेके इंस्पेक्टर आहिनि उहे 4 खां 7 लख जो मटीरियल घुराइनि था ऐं उन खे मेंटेन बि कोन था कनि ऐं उन जी प्रॉपर जेको आहे सो परघोर न हुजण जे करे उहो हर CMO जे तब्दीली खां पोइ इहो सामान गुम कयो थो वञे त म्यूनिसिपल वटि पहिरां अंदाज़ में डेड स्टॉक जो रजिस्टर ई कोन्हे को जंहिंमें हू सॼो मटीरियल जी अपडेट रखनि त हुननि वटि कहिड़ी कहिड़ी शयूं आहिनि ऐं कहिड़ी शइ खुटे थी त उन जो को बि उन्हनि वटि हिकिड़ो प्रॉपर तरीक़े सां रिकॉर्ड कोन्हे को शहर जी सफ़ाई जे हवाले सां का बि प्रॉपर मैनेजमेंट न आहे रोज़ कंहिं न कंहिं हवाले सां कंहिं न कंहिं वार्ड में या कंहिं न कंहिं UC में कमु थिए पियो पर जीअं त मुलाज़िमनि जी जेकी घटिताई आहे उहा ॿुधाई थी वञे या जेके डेली वेजिस ते मुलाज़िम खयों था वञनि ऐं उन्हनि खे जॾहिं वार्डनि जे अंदरि मोकिलियो थो वञे त हमेशह जीअं इहा ई हिकिड़ी कंप्लेन हूंदी आहे त साईं मुलाज़िम तव्हांजा असांजे वार्ड में या असांजी UC में न पहुची सघिया आहिनि ऐं सफ़ाई जो अमलो जेको आहे सो कमु न करे सघियो आहे ॿियो पूरे शहर जे अंदरि सॼे सराउंडिंग में दादू शहर जे वॾा नाला खोटियल आहिनि जिन जो हर साल सफ़ाई थियणु ज़रूरी आहे पर बदकिस्मतीअ सां उन्हनि वॾनि नालनि जी सफ़ाई उहा प्रॉपर अंदाज़ में नथी थिए ऐं जॾहिं बि कई थी वञे त उहा इंतिहाई महांगे रेट ते कई वेंदी आहे छो त जेकॾहिं अवी उन खे छॾींदो वेंदो त उन में गंद सिल्ट ऐं पथर या इवन जेको माण्हू पंहिंजे घरनि जो किचिरो उछलाइनि था घरनि जे ॿाहिरां उछलाइनि था त उहो बि प्रॉपर अंदाज़ में खॼण न करे उहो बि सॼो जेको आहे सो उन्हनि वॾनि नालनि में हले थो वञे त जॾहिं बि उहे नाला सफ़ाई लाइ कराए था वञनि त उहे तमामु महांगे रेट ते थियनि था ऐं उनजी जॾहिं सफ़ाई थिए थी उहो गंद किचिरो उते पियो आहे या उनखे खणण वारो जॾहिं मरलो अचे थो त सॼी मशीनरी उन हिकिड़ी ई ॻाल्हि ते हली थी वञे त हीअ नाला साफ़ु कराइणा आहिनि हीअ गंद खणणो आहे त उन जे करे ॿियो जेको अहम सबबु आहे त दादू शहर मां जेको बि गंद किचिरो खयो थो वञे त उनखे प्रॉपर तरीक़े सां किथे बि डंप नथो कयो वञे सूरत हाल इहा आहे त मोरो रोड थियो या जेको दादू जो जेको मेन असांजो रोड आहे जेको हींअर मोटरवे में बि तब्दील थियो आहे त इन पासे जेकी पुराणी मंडी आहे सरकारी सब्ज़ी मंडी त ॾिसंदो त इते सॼो इहो किचिरो रखियो थो वञे त माण्हू जेको बि हिन शहर खां गुज़रे थो त उहो महसूसु करे थो त शायदि शहर जे ॿाहिरां जेकॾहिं एॾो गंद आहे त शहर जे अंदरि केॾो गंद हूंदो त हिकिड़ो माना तमामु हिकिड़ो बुरो तासिर माण्हू हितां लॻंदड़ महसूसु करे थो त इन जे लाइ बहितर इहो आहे त मैनेजमेंट जेकी हींअर डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया वटि आहे ऐं चार्ज उन्हनि वटि आहे त उहे मीटिंगूं त कनि था उन हवाले सां हिकिड़ो रोज़ु हिकिड़ो शेड्यूल कढनि था मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी उहो सॼो प्रोग्राम त कनि था पर बदकिस्मती सां जीअं त एट अ टाइम पूरे शहर जे अंदरि गंदगी बि थिए थी त उन खे खणण जे लाइ हिननि वटि मुलाज़िमनि जी शदीद किलत आहे जेका ही डेली वेजिस ते त पूरी कई थी वञे पर ख़बर न आहे त उहो डेली वेजिस जा मुलाज़िम किथे ऐं कीअं कमु कनि था त शहर जी सूरत हाल इंतिहाई जेको आहे सो बुरी आहे शहर जो जेको मेन हब आहे असां वटि जेको मार्केट आहे रेशम गली आहे उनजी सूरत हाल इहा आहे त हींअर रमज़ान जो महीनो आहे ईद मथां आहे त हींअर दुकानदार पंहिंजो तमामु घणो मटीरियल घुराईंदा आहिनि जेको स्टोर कंदा आहिनि पंहिंजे दुकाननि में रखंदा आहिनि उनखे स्टोर करण दौरान ते जेको किन किचिरो बचंदो आहे त उहो उते पासनि खां उछलायो वेंदो आहे उहो 2-2 ॾींहं 5-5 ॾींहं उते पियो आहे सॼे शहर जी क्रीम जेको आहे उते अचे थी पर बदकिस्मतीअ सां उहो प्रॉपर तरीक़े सां उहो किचिरो बि नथो खयो वञे जंहिं ते माना आम माण्हूअ खे इहो ई आहे त शहर जो जेको मेन हब आहे उहो ई साफ़ु नथो थिए त ज़ाहिर आहे शहर जी ॿी सूरत हाल अवां कीअं रखी हूंदी त असीं चाहियूं था त प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ी मैनेजमेंट हुजे उन मैनेजमेंट जो इहो ई हुजे हर वार्ड जे अंदरि जेके इंस्पेक्टर मुक़ररु थियल आहिनि उहो पंहिंजो अमलो वठी रोज़ाना जी बुनियाद ते जेकॾहिं उहो कमु कनि त वधीक बहितरु थींदो जेकॾहिं तव्हां कंहिं हिकिड़ी UC खे या हिकिड़े वार्ड खे सॼा मुलाज़िम वठी उते कमु कयो था उहो कमु त थिए थो पर उन सां इहो आहे त तव्हांजा ॿिया जेके बि वार्ड आहिनि या जेके UC आहिनि उहे मुतासिर थियनि थियूं ऐं हींअर जेको आहे सो जेको सिस्टम काउंसलर वारो बि कोन्हे को त ज़ाहिर आहे उहो प्रेशर जेको म्यूनिसिपल ते अचणु खपे उहो बि कोन थो अचे छो त हू काउंसलर बाउंड हूंदो आहे त हू पंहिंजे शहर जे लाइ पंहिंजे तक जे लाइ पंहिंजे वार्ड जे लाइ पंहिंजे UC जे लाइ कमु करे ऐं उहो बार बार म्यूनिसिपल में ऑफिस में वेहे थो उते कमु करे थो पर हाणे उन सियासी जेकी हिकिड़ो बैकग्राउंड ठहियलु हूंदो आहे म्यूनिसिपल जो उहो आहे कोन त हिननि खे जज़ा ऐं सज़ा जो तस्वर हिननि वटि मिले कोन थो जेकॾहिं केरु कमु न बि करे थो त उन जे मथां केरु बि जेको आहे सो अगरि केरु ॻाल्हाए थो त उनजो को ख़ासि असरु नथो थिए त मां सम्झां थो त मिसमैनेजमेंट आहे जेसि ताईं मैनेजमेंट जे अंदरि तब्दीली नथी थिए ऐं उन खां सवाइ जेकी SNE आहे जेकी सैंक्शन स्ट्रेंथ जेकी मुलाज़िमनि जी दादू म्यूनिसिपल जी आहे उहा तमामु घणी पुराणी आहे नवनि मुलाज़िमनि जो भर्ती हुजणु ज़रूरी आहे ऐं प्योरली मेरिट ते हुअणु खपे छो त स्वीपर जी जेकी बि भर्ती आहे उहा
नान मुस्लिम जी हुअणु खपे। ऐं बदकिस्मती सां जेके हिन जा 210 मुलाज़िम आहिनि, जंहिंमां 85 मुलाज़िम जेको आहे सो मुख़्तलिफ़ बंगलनि ते, मुख़्तलिफ़ पार्कनि ते, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कमु कनि था। उन में बि वाइट कलर वारा मौजूदु आहिनि, जेके क़तई तौर ते नाली जे अंदरि घिरण लाइ तयारु न आहिनि, सफ़ाई करण लाइ तयारु न आहिनि, ॿुहारी खणण तयारु न आहिनि। त उन सभिनी कमनि जी छंड थियणु खपे। ऐं जेके असुल जेके मालिक आहिनि स्वीपर जे हवाले सां, जेके एलिजिबल माण्हू आहिनि, उन्हनि जी भर्ती कई वञे। आबादी वधी आहे, इलाइक़ो वधियो आहे, उन जे हिसाब सां नई अपॉइंटमेंट ज़रूरी आहे, जेका प्रॉपर अंदाज़ में मां सम्झां थो त करे सघे। बाक़ी तेल जे मद जे हवाले सां जेको आहे यकीनन गोभियूं आहिनि, जेके आम तासुर इहो आहे, सोशल मीडिया ते बि अचे थो, प्लस में जेको आहे सो इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बि अचे थो, प्रिंट मीडिया में बि अचे थो। त उन्हनि में गोभियूं थियनि थियूं, छो त रक्षा अवां जा बंदि आहिनि, पर अवां जा तेल जा जेके इख़राजात आहिनि उहे शायदि हलनि पिया। त इन्हनि सभिनी जी जेको आहे सो जेसिताईं अवां प्रॉपर तरीक़े सां छंड छाण न कंदो ऐं प्रॉपर मैनेजमेंट न कंदो, त आउं नथो सम्झां त को दादूअ खे को ख़ासि फ़ाइदो मिली सघंदो। जी वॾी महिरबानी प्रोफेसर मोहम्मद इरफान करोड़ो अॼु असां सां नाज़रीन दादू इशू जे स्टूडियो में दादू इशू जी ख़सूसी ट्रांसमिशन में मौजूदु हुयो, जन पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कयो। ऐं जेका म्यूनसिपल इंतज़ामिया जी नाअहली सबबु जेको शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे, इहा हिकु अफ़सोसनाक अमल आहे। दादू जी जेका म्यूनसिपल इंतज़ामिया जी जेका चार्ज आहे उहा हिन वक़्तु एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद अली बलोच जेको असिस्टेंट कमिश्नर पिणु आहे, उन वटि चार्ज आहे। जॾहिं त जेका म्यूनसिपल आहे उहा बग़ैर CMO जे हले पई, जंहिं सबबु जेको वियतनाम जो दर्जो रखंदड़ दादू शहर आहे उहो पंहिंजी सूंहुं उजाड़े वेठो आहे। हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻल आहिनि, मशीनरी किचिरो खणण वारी मशीनरी करोड़े रुपयनि जी उहा ख़राबु पियल आहे, उनजी इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे। जॾहिं त बजट अॼु बि उन ख़राबु मशीनरी ते ख़र्च कई पई वञे, उहा रिकॉर्ड में ॾेखारी पई वञे, उन्हनि जो फ्यूल पेट्रोल मरमत जेको बि कमु आहे उहो ॾेखारियो पियो वञे कागज़ी कार्रवाइनि में। जॾहिं त बज़ाहिर उहे जेके मशीनरी आहे उहा बीठल आहे ऐं उहा नाकारा बणियल आहे, ख़राबु पियल आहे, जंहिं सबबु जेको शहर आहे उहो गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। शहर में गंदगी जे अज़ाब सबबु शहरी बिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि, केतिरनि ई बीमारियुनि पिणु मुंहुं कढियो आहे। अॼु दादू इशू पारां ख़सूसी ट्रांसमिशन दादू जी सफ़ाई ते हलाई वई, जेको किचिरे जा ढेर लॻल आहिनि। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में अवां सां मुलाक़ात थींदी, हिन वक़्तु ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।